हालाणी बैलाणी लाख रोड मेहरापुर कोटड़ी मोहम्मद कबीर ऐं खानवान जे साफ़िन गॾिजी हालाणी एसएचओ ख़िलाफ़ एहतजाजी मार्च कयो। मार्च जी अॻवानी सईद हसनैन शाह, बचल हुंगोरो, ज़फ़र अवान मुजाहिद सामटियो, अतर जोखियो, कयूम मेमून मुजाहिद सामटियो, अज़ीम लुनारी, अब्दुल रज़ाक लाशरी, एजाज़ ख़ासखेली, मंजूर हुसैन ख़ासखेली ॿियनि कई। इन मौक़े ते सहाफ़िन पुलिस ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी पिणु कई। अॻवाननि चयो त कोटड़ी मोहम्मद कबीर जे सीनियर सहाफ़ी ऐं प्रेस क्लब जे सदर मौला बख़्श थिएबो कि मोटरसाइकिल चोरी थी 6 महीननि खां मथे टाइम थी वियो आहे। इन दौरान पुलिस रुगो ठला आसरा ॾिना आहिनि। इन्हनि चयो त एसएसपी नौशरो फिरोज़ रॉयल कोसो भी 4 दफ़ा दरख़्वास्त ॾिनी आहे पर कोई भी मोटरसाइकिल न पई ॾिनी वञे। इन्हनि चेताव ॾिनो त मोटरसाइकिल तुरत वापसि न ॾिनी वई त पोइ पहिरें मरहले में 17 फरवरी शाम जो 4 बजे हालाणी थाणे अॻियां क़ौमी शाहराह मथां धरणो हणंदासीं। ॿिए मरहले में तारीख़ी ते करे एसएसपी ऑफिस नौशरो फिरोज़ वटि धरणो हणंदासीं, जंहिंजो ज़िम्मेवार हालाणी थाणे जो एसएचओ रहमतुल्लाह सोलंकी हूंदो। ये गुंडागर्दी, ये दादागिरी, ये पुलिसगिरी, ये दादागिरी, आप ही माला बैठे तो जिगारी। तो मेहरबानी करे असां साफ़ मुझी गाड़ी जेकी आहे मूंखे असांखे ॾिनी वञे ऐं असांजी जेका बेचैनी आहे उहा असांजी ख़तमु कई वञे। न त साईं जेको ऐलान कयो आहे 17 तारीख़ असां जेको हालाणी थाणे जाॾो जेको आहे तारीख़ धरणो हणंदासीं। जेसिताईं गाड़ी न मिलंदी तेसिताईं असांजो धरणो जारी हूंदो। मौला बख़्श गाड़ी खे तक़रीबन 6 महीना थी विया आहिनि ऐं इन विच में जेको आहे त काफ़ी दोस्त एसपी साहब सां बि मिलिया आहिनि, एसएचओ हालाणी सां बि मिलिया आहिनि त गाॾी वापसि कराई वञे, पर अञा ताणी उहे साॻा कूड़ा दिलासा डटा ॾिना था वञनि ऐं मोटरसाइकिल जे लाइ को बि जेको आहे त टाइम वग़ैरह नथा ॾियनि। असां एसपी खे एसएचओ खे वाज़ह करणु चाहियूं था त मौला बख़्श जी गाॾी वापसि कई वञे। असांजे सीनियर साहब जी आहे कोटड़ी जो सदर आहे, उनजी गुज़िरियल 4 महीननि खां वठी जेको आहे मोटरसाइकिल चोरी थी आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त ज़िले जो मालिक एसपी आहे, उन दोस्तनि जी टीम हुई आहे, उन पाण वाइदो कयो आहे एसएचओ खे चयो आहे। जॾहिं एसपी जेको आहे ज़िले जो चवे त जेको आहे तव्हांखे जेको आहे गाॾी वापसि थींदी, उनजे बावजूदि हुनजो जेके वाइदो कयो उहो पूरो निकिरे त असां छा कयूं। उनखां पोइ असां ॾिसो था साफ़ बि असां सरापा एहतिजाज ॾियूं। त हे दोस्त जेके बि गॾु थिया आहियूं, अॼु असां असांजो सीनियर सहाफ़ी थिया मौला बख़्श थिएबो जी गाॾी जेकी फुर थींदे तक़रीबन 6 महीना थी विया आहिनि ऐं काफ़ी दोस्तनि जूं गाॾियूं जेके आहिनि फुर थियनि थियूं। उन ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे डटा ऐं जेको आहे न आसरा ई मिलनि था पिया पुलिस जे तरफ़ां। जीअं जाते मौला बख़्श थिएबो जी गाॾीअ खे 6 महीना थी विया आहिनि, एसपी साहिब बि आसरो ॾिनो त बाबा गाॾी मिले थी, एसएचओ हालाणी साहिब आसरो ॾिनो बाबा गाॾी मिले थी, पर अॼु ताईं गाॾी न मिली सघी।